रूपले कोहलीअ जी वरसीअ में वीर जी जॾहिं जेल में हो त मूं चयो आऊं सैयद आहियां, जेकॾहिं आऊं कोहली हुजां, कोहली थियण में मूंखे कहिड़ो आहे भाई। मुननि बोछार कई मूं ते त सैयद अहल बैत आले रसूल, मूं चयो सैयदनि अहल बैतनि जेके पटका ॿधाया आहिनि सिंध में सभिनी खे ख़बर आहे। अहल बैत आले रसूल तूं कोहली थो थी। कोहली थींदुसि त ॿियो कुझु कोन थींदो, एतिरो त थींदो त आऊं वतन जी मिटीअ में मलजी वेंदुसि हलियो ऐं वतन जी मिटीअ सां गॾिजी वेंदुसि हलियो। मूं त इहो अरब हुजण जो ऐं अमीर तैमूर सां गॾु हिते खिते में अचण मुंहिंजा वॾा जेके आया, इहो लांताणो त मूं तां घटि में घटि लहिजी वेंदो हलियो ऐं घटि में रूपले जी आकाए में बीहंदुसि। गुल फुलवादी वादिन जी शहजादी, धरती उल्फत जी